नाज़िन आदिलपुर में उन्नड़ برادري जे माण्हुनि पंहिंजी برادري जे पुलिस एहलकार असगर उन्नड़ जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। तफ़सीलनि लाइ पेश आहे माजिद कलवड़ जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं इन वक़्तु मौजूद आहियूं आदिलपुर जे उन्नड़ मोहल्ला में, जिथे काल घर में जेको मसलो थियो उनजे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तंहिंजो छा चओ? असांजो मसलो इहो आहे, असांखे फिरियाद कोई बि पुलिस नथी वठे। जेको असांजे कल्ह घर में घिरी करे घर खे मुंहिंजे पुलिस बाहि ॾेई वई आहे। असांखे कोई बि हक़ थिए, जेको असां चऊं था ना कंहिंसां बि न थिए, हक़ थिए, असांजे घर खे बिल्कुलु बाहि ॾेई विया। तव्हां ॾिसी रहिया आहियो पंहिंजे अखियुनि सां। कूड़ा केस, कूड़ा ये ड्रामा, कूड़ा ये करे तो कल इहो अची बयान ॾिनो आहे, वियो आहे पुलिस ॾे, मां राइफल खसिया आहिनि, मूंखे धकाणी आहिनि। राइफल उहा मां वो मौजूद उन जे मालिक जे घरां निकिती आहे। मालिक ख़ुदि पंहिंजे इन हथनि सां वञी जमा कराई अथई, जंहिंते हिकु छोकिरो इन सां साण ॿियो, जंहिंजे मुंहिंजे पीउ जी कढ लॻो राइफल सिधी खणी चेंबर करे। इंसाफ़ शे असां झेड़े में नथा चाहियूं, असां सां झेड़ो थिए, असां सां हक़ थिए। अदनान खान जो फ़ैसिलो थियल आहे, उन मूजिबि बि हिन असां सां कदम खयां नी।